आस्क मुफ्ती मुजीब रहमान। अगर कंहिं औरत खे अगर कंहिं ॿार ॿी कंहिं औरत जो खीरु पीतो हुजे, छा उन जी हिकु धीउ हिन छा लिखियलु आहे यार? अगर कंहिं ॿार ॿी कंहिं औरत जो खीरु पीतो हुजे, छा उन जी हिकु धीउ हिन ते हराम थींदी या सभई? ॻाल्हि इहा यादि रखणु खपे त इन में वॾो एहतियात कंदा कयो इन मसइले जे अंदरि। त तव्हांखे नंढो ॿारु आहे, फौरी तौरु ॿिए कंहिं औरत जो खीरु उनखे न पीआरींदा कयो। पंहिंजी माउ अथसि उहा हिनखे पीआरे, बाक़ी जेकॾहिं अगरि ॿी कंहिं औरत जो खीरु नंढा ॿार खे पीआरियो था न, त ॻाल्हि ज़हन में रखे छॾियो त उन औरत जूं जेके बि धीअरूं आहिनि, उन औरत जूं जेके बि धीअरूं आहिनि, इहे सभु तव्हांजे इन पुट जे मथां हराम थी वियूं। काफ़ी माण्हू चवंदा आहिनि न साईं हिकिड़ी धीउ हराम थींदी जेकी सां गॾु खीरु थी पीए। ऐं साईं बिल्कुलु ईअं न आहे। कंहिं बि औरत जो कंहिं नंढे ॿार खीरु पीतो आहे, वरी उनजी उमिरि बि मां ॿुधायां थो, उमिरि केतिरी हुजे। उमिरि 2.5 साल खां हेठि या 2 सालनि ताईं। 2 सालनि जी उमिरि में या 2 सालनि जी उमिरि खां हेठि कंहिं बि ॿार कंहिं बि औरत जो खीरु पीतो आहे त इहा इन जी रज़ाई मां थी वई। हाणे इन जूं जेके बि धीअरूं आहिनि, इन ॿार जे मथां हराम थी वियूं। ॻाल्हि सम्झ अची वई न साईं? बिल्कुलु आसान आहे। त इन में एहतियात कंदा कयो त औरतुनि में बि हिकिड़ी ग़लति आदत आहे। औरतुनि में बि उहे बि छा कंदियूं आहिनि त फौरी तौरु जाॾे बि माइट थी वियूं न, त को ॿारु रोए थो न, फौरी तौरु हुनखे खीरु पीआरींदियूं आहिनि, फौरी तौरु। हाणे साईं उहा ॻाल्हि यादि बि न बीहंदी आहे। हाणे वॾा थी विया, इन खां बाद में निकाह थी वियो, पोइ निकाह थियण खां बाद में इहे मामला छेड़िबा आहिनि। अड़े हिन ॿार त असांजो खीरु पीतो हुयो। हाणे जेकॾहिं इहा ख़बर बाद में बि पई आहे न, त हे हिन जी रज़ाई भेण हुई, पर असां हिन जो निकाह कराए छॾियो आहे हिन सां, त उन टाइम तफ़रीक़ कराए जान छॾायो, निकाह थियो ई न आहे। निकाह थियो ई न आहे। भले कोई चवे न साईं 2 ॿार आहिनि 3 ॿार आहिनि, भले 2 ॿार हुजनि 3 ॿार हुजनि, पर तव्हांखे कन्फर्म आहे, कन्फर्म पकी ॻाल्हि आहे त इन ॿार यानी इन मर्द नंढा में इन जी माउ जो खीरु पीतो हुयो, त हाणे इहा औरत इन जी रज़ाई भेण आहे। ऐं रज़ाई भेण सां कॾहिं बि निकाह साबित थींदो ई न। अगरि थी वियो आहे न, टोड़े करे जान छॾायो। हलो बाबा। त इन जे लाइ एहतियात इंतिहाई ज़रूरी आहे। औरतूं ख़ासि करे इन मसइले जे अंदरि एहतियात कनि, कंहिं बि ॿार खे खीरु न पीआरीनि। अगरि मजबूरी थी पए, मुशक़त थी पए न, त कम से कम पंहिंजे मुड़ुस खां पुछा कनि, मुड़ुस खां इजाज़त वठी करे या पंहिंजे ज़हन जे अंदरि उहा ॻाल्हि रखनि। अलाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। साईं मां फजर जी नमाज़ घर में पढ़ंदो आहियां, को साथी फ़ोन बि कंदो आहे, पोइ बि मस्जिद नथो अची सघां, छा उहो अमल सही आहे या न? न साईं बिल्कुलु ग़लति आहे। नमाज़ जेको आहे मस्जिद में ई ठीकु आहे, पर जेकॾहिं को ख़ौफ़ आहे या उज़ुर आहे, ॾिसो इन 2 ॻाल्हियुनि में बंदो घर में नमाज़ पढ़ी सघे थो। हिकिड़े बंदे खे कंहिं क़िस्म जो को ख़ौफ़ आहे, उन एतबार सां दुश्मनी जो ख़ौफ़ आहे, उहो घर में नमाज़ पढ़ी सघे थो। या अहिड़ी तरह को उज़ुर आहे, उज़ुर यानी हली नथो सघे, घुमी नथो सघे, या एतिरी सर्दी आहे जो ॿाहिरि निकिरंदो उनखे अदरंग थींदो, उन सूरत में उहो घर में नमाज़ पढ़े त कोई बि हर्ज न आहे। वरना नमाज़ जेको आहे जमायत सां ई पढ़णु खपे। अल्लाह ताला सभिनी साथी खे, ख़ासि करे मूंखे बि अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। नाबीन इमाम जे पोयां नमाज़ थी वेंदी या न? नाबीन पेशमाम आहे, यानी उन जूं अखियूं बिल्कुलु कमु कनि ई नथियूं। नाबीन आहे, पर उहो पंहिंजी पाकाई जो ख़्यालु रखे थो, त उनजे पोयां नमाज़ पढ़णु बिल्कुलु दुरुस्त आहे। त ॻाल्हि सम्झ आई न? नाबीन इमाम आहे, त उहो पंहिंजी पाकाई, कपिड़नि खे पाक रखण जो ख़्यालु करे थो, त उनजे पोयां नमाज़ थी वेंदी। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको साहिबु हुयो अब्दुल्ला इब्न मक्तूम रज़ी अल्लाह ताला अन्हु, त उहो जंहिं इलाइक़े जी तरफ़ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे मुक़ररु कयो, उन जॻह ते उहो साहिबु इमामत कराईंदो हुयो। त कंहिं क़िस्म जो कोई बि मसइलो न आहे। जेकॾहिं कोई बि नाबीन पेशमाम आहे, कपिड़नि जी पाकाई जो ख़्यालु रखे थो ऐं क़िबले खे बिल्कुलु दुरुस्त रखे करे नमाज़ पढ़े थो। ॾिसो कॾहिं कॾहिं नाबीन खे ख़बर न पवंदी आहे। नाबीन खे जेकॾहिं थोरो बि क़िबले खां हटियल आहे न, त नमाज़ वई साईं, नमाज़ न थींदी। साईं क़िबले खां हटियल ॻाल्हि सम्झ में अचे थी न? हाणे मसलन तौरु हेॾे क़िबलो न आहे, जॾहिं मुंहिंजो मुंहुं आहे न ओॾे क़िबलो न आहे, हेॾे आहे मशरिक़, मग़रिब पहुती आहे। हाणे असुली असांखे नमाज़ सिधे तर ते हीअं पढ़णु खपे, पर जेकॾहिं को नाबीन हीअं बीठो हुजे, क़िबलो त हे आहे, क़िबलो सेंटर ते आहे, पर को नाबीन हीअं बीठो हुजे अल्लाह अकबर करे नमाज़ पढ़ाए, त इहा नमाज़ बातिल वई। छाजे करे? नमाज़ जे अंदरि फ़र्ज़ु आहे इहो अमल। नमाज़ जे फ़र्ज़नि मंझां इहो फ़र्ज़ु आहे त तव्हां मुंहुं जेको आहे काबतुल्लाह जी तरफ़ कयो।
अगरि ओॾे मुंहुं नथा कयो त नमाज़ जेको तव्हांजी बातिल वेंदी। अगरि कंहिं इमाम खे ॾाढी घटि हुजे, छा उनजे पोयां जुमो नमाज़ थी वेंदो या न? नमाज़ थी वेंदी, साईं मां पहिरियों ॿुधाए चुको आहियां। अगरि कंहिं इमाम जी ॾाढी घटि आहे, नमाज़ थी वेंदी, नमाज़ मकरू आहे। छाजे करे? ॾाढी खे यार ॾाढी मुकमल रखणी खपे। साहबा जी पूरी जमायत, पकी ॻाल्हि पियो कयां, साहबा जी पूरी जमायत खे जेकी ॾाढी मुबारक हुई न, उहा मुठ बराबरि हुई। साहबा जी पूरी जमायत खे ॾाढ़ी जेकी हुई न, उहा मुठ बराबरि हुई। ऐं मुठ बराबरि ॾाढ़ी में माण्हू सुहिणो लॻे थो। हिकिड़ो माण्हू ॾिसो ॾाढ़ी रखे ऐं इन खां बाद में ॾाढ़ी जेको नंढी कराए। काफ़ी जेको कारी साहब ईअं कंदा आहिनि, कारी साहब आहिनि जेके किराए सां क़ुर पढ़ंदा आहिनि, उहे ॾाढ़ी खे मुठ बराबरि इंतिहाई घटि रखंदा आहिनि। काफ़ी हूंदा कारी साहब जेके ॾाढ़ी मुठ बराबरि हूंदी। ॾिसो ॾाढ़ी हिकिड़े बंदे खे मुठ बराबरि हूंदी न, त इहो बंदो थोरो सुहिणो लॻंदो आहे। थोरो न बल्कि घणो सुहिणो लॻंदो आहे। पर उन मुठ बराबरि खां जेकॾहिं कटींदो अचे न, पोइ अची करे ॾाढ़ी जॾहिं हिते बीहंदी आहे न, बंदो ई अजीब लॻंदो आहे। त जॾहिं एतिरी सारी तूं ॾाढ़ी रखे सघें थो, जॾहिं हेतिरी सारी तूं ॾाढ़ी रखे सघें थो, त बाक़ी 1-2 इंच यार रखे छॾ अॻिते, छा थींदो आहे? हिते कंहिं औरत खे ख़ुशि करण जे लाइ, कंहिं दोस्त खे ख़ुशि करण जे लाइ मथे अल्लाह खे नाराज़ करें पियो। इहा तो ॻाल्हि सम्झ में अचे थी नथी अचे? त साईं मौत मुक़ररु आहे। साईं ॾाढ़ी रखंदो बि मौत ईंदो, ॾाढ़ी न रखंदो त बि मौत ईंदो। त ॾाढ़ी रखो। हा, ऐं नौजवान इहे बि बहानो बनाइनि था न, सही साईं ॾाढ़ी रखूं त माई नथी मिले। अड़े ख़ुदा जा बंदा, मुजीब रहमान छड़ोलो आहे। ॾाढ़ी रखंदासीं माई काॾे मिलंदी? मुजीब रहमान खां पुछा कयो, मुजीब रहमान छड़ो? अल्हम्दुलिल्लाह मूंखे 4 ॿार हाणे थिया आहिनि। हिन जुमे खां बाद में नंढो अल्हम्दुलिल्लाह मूंखे पैदा थियो आहे, 4 ॿार। ऐं यकीन तव्हांखे ॿुधाई, इहा ॻाल्हि ओपन न थींदी आहे। यानी इन खां अलावा बि ऑफर आहिनि निकाह जा, पाण मुजीब रहमान नथो करे। इन खां अलावा ॿिया बि ऑफर आहिनि। ॾिसो इस्लाम त गुंजाइश ॾिनी आहे न, इन में कंहिं क़िस्म कोई बि यानी टाल मटोल जी ॻाल्हि ई न आहे। इस्लाम जॾहिं गुंजाइश ॾिनी, तव्हां 2 निकाह करे सघो था, 3 निकाह करे सघो था, 4 निकाह करे सघो था। यानी मुजीब रहमान खे ॾाढ़ी आहे, हिकिड़ो निकाह आहे। इन खां अलावा ॿिया बि ऑफर जेकॾहिं घर सां करण ते पोइ न, 4 निकाह ई मुजीब रहमान जा थी वेंदा आराम सां, बिल्कुलु आराम सां, दवा सां ॻाल्हि थो कयां। त हे असां नौजवान जो बहानो आहे न, त ॾाढ़ी रखंदासीं माई केरु ॾींदो? त मुजीब रहमान खे माई केरु ॾिनी आहे? हे शदाद कोट जे अंदरि जेके मौलवी आहिनि, इन्हनि खे मायूं केरु ॾिनियूं आहिनि? मौलवियुनि जूं अक्सर निकाह जेके थियल न, उहे 3-3, 4-4 थियल अथव। जेके ॾाढ़ी कटियल उन्हनि जा कंहिं जा 2 निकाह हूंदा, 3 निकाह हूंदा। अक्सर जेके ज़्यादा में ज़्यादा निकाह थियल आहिनि न, उहे मौलवियुनि जा थियल आहिनि। त जेकॾहिं ॾाढ़ी ते अगरि माई न मिली आहे न, त दुनिया में सभ खां पहिरियां यतीम जेको हुजे न, हिकु मौलवी हुजे हा। पर इहो मौलवियुनि खे 20-20 ॿार, 30-30 ॿार, मुफ़्ती तारिक मसूद खे 20 ॿार थी विया अथव। 20 ॿार मुफ़्ती तारिक मसूद साहिब खे। 19 हुयुसि पोएं साल, मां सम्झा त हिन साल 3 खनि ॿिया बि अलाह जे फज़ूल सां थी विया हूंदसि। 4 मायूं 20 ॿार, यार अलाह हलाए थो। पर साईं ॻाल्हि ॿुधो, 4 मां जेको ॿुधायां थो न, मथां वुसत न हुजे, ईअं ॻाल्हि करण ते जेको शुरू थी वञे न कजो। ॾिसो बैंक ॾिसो, बैलेंस ॾिसो, राश ॾिसो, पोइ जेको आहे कजो। ईअं न हिकिड़े हरमा जेको आहे हिकिड़ी शादी कई, कंहिं मौलवी खां अलाए छा ॿुधाई, चए 2-3 निकाह कर, कोई मसइलो न आहे। ॿियो निकाह साईं फौरी तौरु न कयो, फौरी तौरु कयो। कुझु टाइम खां बाद में ॾिठोसि हिकिड़ी टंग जेकी आहे भॻल अथसि, टंग भॻल अथसि। अड़े भाउ ॾे हल वाले, टंग तुंहिंजी कीअं भॻी? चए यार घर वियो, मायूं निभागियूं, हिकिड़े घर में ठहनि ई न पियूं। पोइ मायुनि जेको आहे फशरी कई मांसां, चए तूं जेको आहे मूंखे टाइम नथो ॾे, तूं हुनखे टाइम थो ॾे। पोइ मां छा कयो, मां औरतुनि खे चयुमि त हे जेको आहे न, हे सेंटर आहे न, हे नक खां वठी करे सॼो जेको हिकिड़ो हिसो पासो आहे न, हे हिकिड़ो पासो, इहो मुंहिंजी पहिरीं घरवारी जो आहे। हेॾां वारो पासो ॿी घरवारी जो आहे। त हिकिड़ी घरवारी जे हिकिड़े घरवारी जे हिसे में हिकिड़ो हथ बि आयो, हिकिड़ो पेर बि आयो, ऐं मुंहुं जो अधु हिसो बि आयो। ऐं ॿी जे हिसे में हिकु हथ बि आयो ऐं पेर बि आयो, मुंहुं जो ॿियो बि हिसो आयो। पोइ हिकु मरतबे छा कयुमि त टेक लॻाए करे वेठुमि, टंग ते जेको चाढ़े करे वेठुमि, पेर ते चाढ़े वेंदो आहे न नौजवान, मोबाइल जॾहिं हलाईंदा आहिनि, पोइ पेर ते रखी करे। पोइ हिकिड़ी माई आई, चए मुंहिंजे पेर जे मथां हुन माई जो पेर छो पियो आहे? मुंहिंजे पेर जे मथां हुन माई जो पेर छो पियो आहे? आवाज़ छा कयईं, खणी आई, मंधीणो खणी आई, ॾोही ॿोही खणी आई, ठका जो कढाईंसि, उहो पेर जेको आहे मुंहिंजो भरी पियो। त मुंहिंजे पेर जे मथां हे ॿियो पेर छो पियो आहे? त साईं इहे मामला थींदा आहिनि। जेकॾहिं बर्दाश्त करे सघो त पोइ निकाह कजो। अल्लाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। हिकु मर्द 2 भेनरुनि सां हिकु वक़्त में निकाह करे सघे थो या न? नाजाइज़ हराम अमल आहे। ॻाल्हि सम्झ में आई साईं? हिकु मर्द 2 भेनरुनि खे हिकु टाइम जे अंदरि निकाह में गॾु नथो रखी सघे। ॻाल्हि सम्झ में न आई?
हिकु मर्द ॿिनि सॻियुनि भेणुनि खे हिकु टेम जे अंदरि निकाह में गॾु नथो रखे सघे। ॻाल्हि सम्झ में अची वई न साईं। हिकिड़े बंदे हिकिड़ी शादी कई, हाणे पंहिंजी साली सां, साली थींदी न साईं, साली थींदी, निकाह खां बाद में साली सां फौरी तौरु निकाह नथो करे सघे। हा, उन टाइम निकाह करे सघे थो जॾहिं पहिरीं घरवारी प्याला करे वञे, यानी अलाह खे प्यारी थी वञे, या उनखे तलाक थी वञे त ॿियो ऑप्शन थी सघे थो तलाक खां बाद में त पंहिंजी साली सां निकाह करे सघे थो। बाक़ी हिकु टेम में ॿिनि भेनरुनि खे निकाह में गॾु रखणु नाजाइज़ हराम अमल आहे। मुस्लमान जो बहरहाल इहो कमु न आहे, गैर मुस्लिम जो थी सघे थो। अगरि कंहिं औरत खे 3 या 5 महीना, अगरि कंहिं औरत खे 3 या 5 महीननि जो हमल हुजे, छा उन सां निकाह थी सघे थो या न? नाजाइज़ हराम अमल आहे। अगरि कंहिं हमल जे दौरान निकाह कयो, निकाह न थियो आहे, उन औरत सां ज़िना कंदो। ॻाल्हि सम्झ में आई साईं? औरत खे पेट आहे, 1 महीने जो हुजे, 2 महीननि जो हुजे, 8 महीननि जो हुजे, औरत खे जेसि ताईं हमल आहे तेसि ताईं उन सां निकाह थींदो ई न। औरत खे ॿार पैदा थी वियो त पोइ जेको आहे, जेकॾहिं तलाक थियल अथसि या मुड़ुसु मोल अथसि, पोइ जेको आहे निकाह थी सघे थो। बाक़ी हमल जे दौरान अगरि कंहिं बि मुस्लमान निकाह कयो आहे, इहा औरत हराम आहे, इन जे लाइ हराम आहे, नाजाइज़ आहे, निकाह नाहे थियो। हिकु औरत खे मुड़ुसु 1 तलाक ॾेई करे पोइ साल ताईं उन सां रुजू न कयो, छा तलाक वाक़ई थी वई? न। मसइलो सम्झो, कंहिं मर्द पंहिंजी घरवारी खे सिर्फ़ु हिकिड़ी तलाक ॾिनी त तोखे तलाक आहे, इन खां बाद में हलियो वियो, रुजू न कयईंसि, ज़बान जे एतबार सां बि रुजू न कयईंसि, ऐं ॿियो हिकिड़ो रुजू जो तरीक़ो आहे चुमी ॾियण सां, भाकुर पाइण सां, हमबिसरी करण सां, इन शयुनि सां रुजू न कयईंसि, हता की इन मर्द खे साल गुज़री वियो, हता की इन मर्द खे साल गुज़री वियो। हाणे साल गुज़रण में इन औरत जे मथां तलाक बाइना वाक़ई थी। छाजे करे? कंहिं बि औरत खे मुड़ुसु हिकिड़ी तलाक ॾे, पोइ 3 महीना उनखे छॾे ॾे, 3 मेंसिस उनखे छॾे ॾे, त इन औरत जे मथां इहा तलाक रजई फिरी करे तलाक बाइना थी वेंदी। ऐं बाइना तलाक जो हुकुम इहो ई आहे त इहा औरत निकाह खां निकिरी वई आहे। छा थी वई आहे? निकाह खां निकिरी वई आहे। पर जेकॾहिं इहा औरत पंहिंजे मुड़ुस सां दोबारा निकाह करणु चाहे थी त निकाह थी वेंदो। साईं, इहा सूरत चेंज अथव। ॾिसो, इहा सूरत कहिड़ी आहे? जंहिं टाइम मुड़ुसु हिकिड़ी तलाक ॾे, मामिलो 3 तलाकुनि जो न अथव। मामिलो जॾहिं 3 तलाकुनि जो ईंदो न, पोइ इहा औरत रुजू ई नथी करे सघे। 1 तलाक जो हुकुम अलॻि आहे, 2 तलाकुनि जो हुकुम अलॻि आहे, 3 तलाकुनि जो हुकुम अलॻि आहे। ॻाल्हि सम्झ में अची वई न साईं? त हे जेको मसइलो आहे न, उहो 1 तलाक जो आहे। मतां कोई साथी जेको आहे हिन मसइले खे ग़लति सम्झे त 3 तलाकुनि खां बाद में फौरी तौरु जेको आहे घरवारी सां निकाह कयां, उन सूरत में न थींदो साईं। 3 तलाकूं तलाक मुग़लज़ आहे, मामिलो ख़तमु, निकाह ख़तमु। हाणे इहा औरत हता तनकिह ज़ौजन ग़ैर, हू क़ुर जो हुकुम आहे, ॿिए हंधि वञी करे निकाह कंदी, मामिलो ख़तमु। हलो बाबा, हिकु मस्जिद जो मसइलो या क़ुर ॿी मस्जिद में इस्तेमालु करणु कीअं आहे? जाइज़ आहे, बिल्कुलु कंहिं क़िस्म जो कोई बि मसइलो न आहे। औरत खे ॿार पैदा थींदो आहे त केतिरे टाइम ताईं उन औरत सां मुड़ुसु हक़ अदायगी न करे? वधि में वधि जेको पीरियड आहे 40 ॾींहं। औरत खे ॿार पैदा थियो आहे न, ॿार पैदा थियो आहे त 40 ॾींहं वधि में वधि पीरियड आहे, त 40 ॾींहंनि ताईं मुड़ुसु उन सां सोबत न करे, वधि में वधि, घटि में घटि का उनजी मुदत न आहे। औरत खे खून बंदि थी वियो आहे निफ़ास वारो, उहो कंहिं औरतुनि खे 20 ॾींहंनि जे अंदरि बंदि थींदो आहे, कंहिं औरतुनि खे उहो खून 25 ॾींहंनि जे अंदरि बंदि थींदो आहे, 30 ॾींहंनि जे अंदरि बंदि थींदो आहे। वधि में वधि उहो जेको औरत खे निफ़ास हलंदो आहे, उहो 40 ॾींहंनि ताईं हलंदो आहे। अगरि कंहिं औरत खे 20 ॾींहंनि जे अंदरि निफ़ास बंदि थो थी वञे त मुड़ुसु जेको हक़ अदायगी करे सघे थो, कोई बि इशू न आहे। पर जेकॾहिं उहो खून जारी आहे, 40 ॾींहंनि ताईं हले थो, त 40 ॾींहंनि ताईं मुड़ुसु जेको आहे घरवारी जे क़रीब न वञे। पोइ कोई साथी इहो सुवालु करे त साईं 40 ॾींहंनि खां बाद में बि हले त पोइ छा मामिलो आहे? अगरि 40 ॾींहंनि खां बाद में हले त इहो जेको खून आहे इहो निफ़ास न आहे। इहो छा आहे? इहो निफ़ास न आहे। इहो औरत खे ॿियो को मसइलो थी सघे थो। बहरहाल 40 ॾींहंनि खां बाद में शरीयत इजाज़त ॾिनी आहे त मुड़ुसु घरवारी सां हमबिस्तरी करे सघे थो। कहिड़ी सूरत में? जंहिं टाइम ॿार पैदा थियो आहे। मसइलो साईं सम्झ में अची वियो? अगरि ना अचे साईं थोरो हथु मथे खणो। अची वियो न साईं? सफ़र केतिरे किलोमीटर ते थी सघे थो? 48 मील। सफ़री नमाज़ जेको शुरू कई वेंदी न, हाणे मसलन तौरु कंहिं बंदे जो इरादो आहे
कंहिं बंदे जो इरादो आहे त मां वञा थो लाड़काणी त सफ़र न थींदो। छाजे करे? लाड़काणो 45 किलोमीटर आहे या 50 किलोमीटर आहे। कंहिं बंदे जो इरादो आहे सखर, हाणे सखर असां खां घटि में घटि 100 किलोमीटर परे आहे। त सफ़र केतिरो परे वञण ते सफ़र स्टार्ट थींदो? सुवाल इहो आहे, केतिरो परे वञण ते सफ़र स्टार्ट थींदो? साईं एतिरो परे वञण ते सफ़र स्टार्ट थींदो, शरीयत में 48 मेल आहिनि ऐं उन 48 मेल खे जेकॾहिं असां कैलकुलेट कयूं था अंग्रेज़ी किलोमीटर ते त पोइ बीहनि था 77.5 किलोमीटर। 77.5 किलोमीटर अगरि कोई बि मुस्लमान उनजो इरादो आहे वञण ते अॻिते घटि में घटि 77.5 किलोमीटर, त उहो बसि पंहिंजी फिना खां निकिरंदो, पंहिंजे शहर खां निकिरंदो, पोइ अॻिते 3 किलोमीटर वियो, उतां ई सफ़र नमाज़ स्टार्ट करे पढ़ंदो। सही ॻाल्हि सम्झ में अची वई? लॻे थो न आई आहे? त सफ़र नमाज़ केतिरे किलोमीटर ते स्टार्ट कई वेंदी? घणा साईं? न साईं, 77.5 किलोमीटर। हाणे मसइला तुर कंहिं बंदे जो इरादो आहे त मां सखर थो वञा, हाणे साईं सखर मां ॿुधाए चुकुमि न 100 किलोमीटर आहे। हाणे हे त अञा 25 किलो वधी विया न, त वधनि भले, कोई मसइलो न आहे। 100 किलोमीटर वधी वञे, 200 किलोमीटर वधी वञे, त घटि में घटि जेको आहे न 77.5 किलोमीटर हुजे। 77.5 किलोमीटर घटि में घटि आहे त हाणे इहो शरई सफ़र आहे। हाणे तव्हां पंहिंजे शहर खां निकितव, पंहिंजे फिना खां निकितव, हाणे तव्हां वञी करे ॿाहिरि जेको आहे सफ़र नमाज़ स्टार्ट करे छॾींदव। अलाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अच्छा, हिकु ॿ मसइलो साईं ज़रूरी, हिकिड़ो जेको आहे मुस्लमान जे अंदरि हिकिड़ी जेकी ॻाल्हि जेकी आहे उनजो तमामु मुस्लमान घणो ख़्यालु कनि, रस्ते ते हलण जे दौरान कोई बि मुस्लमान का शइ न खाई। इहा आदाब खां ख़िलाफ़ु आहे बिल्कुलु। रस्ते ते हले थो, पैदल हले थो, त हथ में हलीमा उहो खाईंदो वञे थो, हथ में जेको आहे कमंद आहे उहो खाईंदो वञे थो, हथ में बिल फ़र्ज़ केक आहे उहो खाईंदो वञे थो। ऐं मुस्लमान जो तरीक़ो न आहे। सफ़र गाॾी आहे ॿी ॻाल्हि आहे, पैदल जेको असां पंधु घुमंदा घुमंदा वञूं था न, त को मुस्लमान हलीम खाईंदो वञे थो रस्ते ते, ख़ासि करे ॿियनि खे छॾे ॾियो, ख़ासि करे जेके नमाज़ी आहियूं न, असां जेको रुकिजी वञूं हलण जे दौरान रस्ते सां का बि शइ खाओ न, कमंद हुजे, पीस हुजे, बिरयानी हुजे, इंतिहाई इन जो एहतियात कयो। उलमा इन खे फासिक करार ॾिनो आहे त जेको रस्ते सां पैदल हलण जे दौरान का शइ खाए। हिकु नंबर ते इहो। ॿिए नंबर ते जेकॾहिं कोई बि इबादत में मशगूल आहे, असांजी रूटीन बणियल आहे, अस्सलाम वालेकुम अस्सलाम वालेकुम, ॾिसो कोई बंदो क़ुर थो पढ़े, सलाम न ॾियो। कोई बंदो नमाज़ थो पढ़े, सलाम न ॾियो। कोई बंदो क़ुर हकीम जो मुतालो करे थो, हदीस पढ़े थो, सलाम न ॾियो। हाली उते वञी करे क़रीब में वियो, पोइ फ़ारिग थिए, पोइ चओ अस्सलाम वालेकुम। इहे आदाब आहिनि, इहे आदाब असांखे सिखणा आहिनि। 3 नंबर ते असांजा काफ़ी जेको मुस्लमान, ख़ासि करे मस्जिद में इहो वाक़ियो काफ़ी पेश थो अचे, उतां वज़ू करे बिल्कुलु हथ आला लॻा पिया आहिनि। आला हथ कंहिंखे ॾियणु इहे आदाब खां ख़िलाफ़ु आहे। आला हथ इंसान खे किरब लॻंदी आहे इन खां। हालांकि असां कंहिं बि जमायती खे हिन टाइम ताईं मां न चयो आहे, छाजे करे मूं त चवणु ग़लति आहे। बाक़ी हिन टाइम मेंबर ते कंहिं हिकिड़ी जी ॻाल्हि न आहे, सभिनी जे लाइ मैसेज आहे त वज़ू कयो, इन खां बाद में रूमाल आहे, हथनि खे चङी तरह सॼे हथनि खे सुकाए करे, ऐं पोइ जेको आहे अॻिले कंहिं पेशमाम खे, कंहिं जमायती खे हथ ॾिनो वञे। छाजे करे आला हथ सां हथु ॾियणु इहे आदाब खां ख़िलाफ़ु थो वञे, ऐं काफ़ी माण्हुनि खे जेको किरब बि लॻंदी आहे। अलाह ताला तमामु मुस्लमाननि खे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। छा साईं? अच्छा, बसि इहो लास्ट में ॿुधंदा। मदरसे में साईं कारी रबनवाज़ साहिबु असांजो दोस्त आहे, उनजे मदरसे में सुभाणे ॿिए ॾाढो को प्रोग्राम आहे, उनजे लाइ 2 तालिब इल्म आया आहिनि। जेको जंहिं साथी खां थी सघे उहो इन सां ताउन कनि।